संदीप पठान संदीप पठान संदीप पठान गो अफगान गो। हिते वेठा आहिनि हुननि जो जेको आहे हिते तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 70 साल थियण वारा हूंदा। हाणे उहो बि परेशान आहिनि हिन मामलात में। महिरबानी करे असां वक़्त खां ऐं सभई बरादरी वारा त बाबा अफ़गाननि खे तव्हां खां पहिरें असां जेके बलोचिस्तान में आहियूं असां हिननि खां वधीक मुतासिर थियल आहियूं। असां हिननि थी सघे थो तव्हां खां 5 साल या 10 साल अॻे में ई असां हिननि जो हलायो आहे। अहिड़ा माण्हू असांजा अञा घुमनि जेके असां ताईं न मिलिया आहिनि। असांखे गवर्नमेंट जूं कहिड़ी बि पॉलिसियूं आहिनि छा आहे अक़वाम मुतहिदा खां पैसा वठनि पिया रिफ्यूजी जेके आहिनि हुननि खे कैंपनि में तरसायो वञे हुननि ते जेके आहिनि सहूलियतूं जेके मिसाल हुननि जा हक़नि ॾिनो वञे। ॿिए नंबर ते इहो आहे त महिरबानी करे हाणे हुननि जो मुल्क माना हींअर सुधरियल आहे टको असांखां ॿीण ते आहे हुननि जो। असांजे 1000 ॾींदासीं त हू असांखे 500 ॾींदा। हाणे हू पंहिंजे मुल्क हलिया वञनि असांजो जेको आहे असांखे जेका वधीक लोध जी ज़रूरत ई न आहे न को असां में हींअर बर्दाश्त आहे। असांजो पंहिंजो जेको आहे मैशियत ॾिसो हींअर डोन लॻी पई आहे। हुकूमत वक़्त खां इहो घुर असां पंहिंजे क़ौम परस्तनि खां सिंधी क़ौम परस्तनि खां पठाणी क़ौम परस्तनि खां पछिनोखा मिलियूं पार्टी जेके आहिनि ANP वारा आहिनि हुननि खां बि इहो घुर था कयूं महिरबानी करे हीउ साथ ॾियो त इहे मुल्क माण्हू हाणे पंहिंजो मुल्क हलिया वञनि। ॿिए नंबर ते जेको आहे पंहिंजो इहो वफ़ाक़ खां इहो घुर था कयूं त बाबा महिरबानी करे हिन शइ खे मज़ीद हाणे असां में न को झगड़नि जो न को हुननि जो न को साफ़ आहे न को पाकिस्तान मुल्क हिन शइ खे हींअर अपोर्ट करे सघे थो। तव्हां सभिनीनि भाइरनि जो असां सभु जेके हिते वेठा आहियूं सभु इहो ई था चऊं त बाबा गो अफ़गानी गो गो अफ़गानी गो गो अफ़गानी गो। असां इहो चऊं था त बाबा सभु जेके आहिनि सिंधी असां ॿाहिरि आहियूं को अहिड़ी ॻाल्हि न आहे। सिंधी पठान सभु भाई भाई आहिनि। सभु पंहिंजे रोज़ी लाइ को बि अहिड़ो मिसाल आहे न आहे त जेको मिसाल अहिड़ो को हुननि जो का किरदार हुजे एतिरी 30, 35, 60 सालनि में हिननि में को बि अहिड़ो माण्हू हिते असां वटि न आहे जेको न अहिड़ो लाज़मी आहे हुजे त एजेंसियूं आहिनि हीअ शयूं हू ज़ाहिर थी अचे हा पंहिंजे अॻियां अची वञे हा। तव्हां सभिनीनि दोस्तनि जी वॾी महिरबानी सभिनीनि साफ़ नज़रात जी अलाह तव्हांखे ख़ुशि रखे महिरबानी। सभ खां पहिरियां तव्हां सभिनीनि चैनल जा धरती जा KTN जा आवाज़ समावारनि जा साफ़ी दोस्त जेके वेठा आहियो हिननि सभिनीनि जी महिरबानी जेको असांखे तव्हां टाइम ॾिनो आहे। हिन खां पोइ मां मोहम्मद उस्मान आल सिंधी पठाणी यूथ जो सदर तालका सकरन जो बिलाल काका जो क़त्ल खां पोइ जेके हालात थी विया कशीदगी जे तरफ़ इन जो मां भरपूर तरह जो मज़म्मत कयां थो। बिलाल काका जे क़त्ल जो जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि 2 ॼणा ॿिया जेके बि नाले वारा आहिनि उते जेके नॉमिनेट आहिनि हुकूमत खां इहो असां घुर था कयूं त महिरबानी करे जेके आहिनि उन्हनि कातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं हुननि खे करार सज़ा ॾिनी वञे। ॿिए नंबर ते इहो आहे त असां जेके बि बरादरी जा हिते माण्हू आहियूं सकरन में जेको दुकानदारूं आहिनि या ॿिए कारोबार सां जेके लाॻापा आहिनि असां मुहिब वतन पाकिस्तान जा शहरी आहियूं। अफ़गाननि जे आड़ में 2-3 चकर हिननि खे हिसायो वियो आहे हिननि खे तंग कयो वियो आहे। हींअर बि हिननि जो कारोबार बंदि आहे। असां हुकूमत खां इहो घुर था कयूं त बाबा जेके बि अफ़गानी आहिनि उन्हनि खे बराए महिरबानी तव्हां पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे ऐं असां हिते जेके पंहिंजा दोस्त आहिनि जेके मिसाल क़ौम परस्त पार्टियूं आहिनि जेके एक्शन कमेटी में जेके फ़ैसिला थिया आहिनि उन खां पोइ जेके दोस्त हिते जा आहिनि उन्हनि खां बि इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे इहो जेको आहे पंहिंजो तव्हां शर जेको आहे इहो न फैलायो। इन सां ग़लति मैसेज वञे थो हिन सां सिंध जो ई नुक़सानु थो थिए। असां सिंध में आया आहियूं सिंध असांजी माउ आहे सिंध असांखे जीअ में जायूं ॾिनियूं आहिनि असांजी इज़त आहे असांखे माना क़दुरु ॾिनो वियो आहे। असां सिंध जे लाइ जेको आहे इनशाला को अहिड़ो वक़्तु न ईंदो जॾहिं बि ईंदो त इनशाला असां पहिरें सफ़ में बीठा हूंदासीं तव्हां सां ॿांह ॿेली थी। हिन खां पोइ अफ़गाननि जे आड़ में इहो असां घुर था कयूं त महिरबानी करे जेके आहिनि असांजा मोज़ज़ शहरी जेके पाकिस्तानी शहरी आहिनि जेको आहिनि हुननि खे हक़ ॾिनो आहे हुननि खे तंग न कयो हुजे। इनशाला अॼु ॾींहं ताईं सकरन में तव्हां बि आहियो सभई आहियो 25, 30 साल या जंहिंखे 60 साल थी विया आहिनि गुलज़ार भाई वारा ॾींहुं त तव्हांखे जेको वाक़ियो हैदराबाद शहर बिलाल काके जो थी वियो आहे असां हिन वाक़े सां तमामु घणा ॾुकियल आहियूं ऐं असांजो पठान सां सिंधी ॿाहिरनि सां हिते गॾिजी सकरन में वॾा थी विया आहियूं
ऐं असां हिन धरती सां एतिरो ई प्यार आहे जेतिरो तव्हांखे आहे। ख़ुदा न करे का अहिड़ी ॾुखी महिल सिंध ते आई त असां तव्हां ॿाहिरनि सां गॾु हूंदा ऐं रहंदासीं। इंशाअल्लाह।